एग 15 साल केड़न उम्मीदवारन संभाली, जायज़ ऐं बुनियादी मसला हल थिया या न, समूरन तकन में वनी अवामी राय खां आगाह कंदासीं। हिन वक़्तु दादू ज़िलो पीरशाख खां धामरा वाह ताईं 2 क़ौमी ऐं 4 सूबाई सीटुनि ते मुश्तमिल आहे। दादूअ जी 17.25 लख आबादी आहे। वोटरनि जो तइदाद 9,25,637 आहे। 5,06,62 मर्दनि जा वोट रजिस्टर्ड आहिनि। दादू ज़िलो चइनि तहलकनि दादू, जोही, केनशा ऐं मेड़ ते मुश्तमिल आहे, जितां गुज़िरियल 15 सालनि खां क़ौमी तोड़े सूबाई समूरनि सीटुनि ते PP उम्मीदवार कामयाबु थींदा पिया अचनि। दादू जोही जे क़ौमी असेंबली जे तक ते रफ़ीक अहमद जमाली, केनशा ऐं मेहर जे क़ौमी तक ते इरफान लिगारी ऐं इमरान ज़फ़र लिगारी कामयाबु थींदा रहिया आहिनि। दादूअ जे सूबाई सीट ते पीर मज़हर हक़, पीर मुजीबुल हक़, जोही जे सूबाई सीट ते सैयद सालेह शाह, सैयद गुलाम शाह जीलानी, केनशा जे सूबाई सीट ते अफ़ज़ल अज़ीज़ जुणेजो, संदसि ज़ाल ऐं मेहर जे सूबाई सीट ते फ़याज़ हुसैन बुट्ट कामयाबु थींदा रहिया आहिनि। औरतुनि जे मख़सूस सीटुनि ते नुसरत, रफ़ीक महेसर, कलसूम चांडियो, डॉक्टर सजीला लिगारी 3 भेरा लगातार मुंतखब थियूं आहिनि। पर जमहूरियत जे बहाली लाइ MRD तहरीक में जानियुनि जा नज़राना ॾींदड़ हिन ज़िले जो अवाम बदकिस्मतीअ सां सिहत, तइलीम, पीअण जे साफ़ पाणी, ड्रेनेज, गंदगी जे आज़ार, बिजली, गैस, ज़रई भाण, ज़रई पाणी, अमन अमान, महांगाई जे आज़ार ऐं ॿियनि बुनियादी ऐं जाइज़ मसइलनि लाइ वाझाईंदा रहनि था। तकवाई सूरताल खां आगाह कयूं त PS 82 दादूअ में 5,08,607 आबादी आहे ऐं वोटरनि जो तइदाद 2,08,213 आहे, जिन मां 1,12,073 मर्दनि जा ऐं 97,491 औरतुनि जा वोट आहिनि। फुलजी, प्यारो, सीता, रुकण, पाट, तारीख़ी शहर ख़ुदाबाद दादूअ जे हिन सूबाई तक में आहिनि। हितां 3 भेरा लगातार अॻूणो सूबाई वज़ीर पीर मज़हर हक़ ऐं संदसि पुटु पीर मुजीबुल हक़ कामयाबु थिया आहिनि। पर ज़िले हेडक्वार्टर जे हिन तक जो अवाम सहूलियतुनि खां वांझल आहे। पीअण जे साफ़ पाणीअ जी नई वाटर सप्लाई फिल्टर प्लांट जी 35 करोड़ जी स्कीम मामूली बेध्यानीअ जे सबबु रोलड़े जो शिकार आहे। शहर में गटर नाला उथलण, गंदगी जो आज़ार, सिहत खाते जी बीमार कारकर्दगीअ सबबु अरबे रुपयनि जी लाॻत सां 400 बेडनि वारी नई तइमीर थियल DHQ हॉस्पिटल जेका लम्स हवाले थी आहे, पर उते सिहत जूं जदीद सहूलियतूं, स्पेशल डॉक्टर ऐं डिजिटल टेस्टूं शुरू नाहिनि थियूं। रोड रस्ता टुटल, स्ट्रीट लाइट बंदि। कंप्यूटर जे जदीद दौर में अॼु बि शागिर्द पट ते वेही तइलीम हासिल कनि था। अक्सर स्कूलनि खे इमारतूं न आहिनि। स्कूलनि में फर्नीचर, बिजली, पाणी ऐं वॉशरूमनि जी सहूलियत न आहे। बिजलीअ जी बदतरीन लोड शेडिंग बैदि गैस जो बि शदीद बहरान आहे। महांगाई जो आज़ार, बदअमनी बि बरक़रार आहे। चूंडियल नुमाइंदनि जी कारकर्दगी छा आहे? अचो त दादूअ जे वोटरनि खां पुछूं। 15 सालनि में असां वटि पीपल्स पार्टी जा नुमाइंदा चढ़ंदा पिया अचनि, पंहिंजा रफ़ीक अहमद जमाली ऐं पीर साहिबु। ॾिठो थो वञे त कमु ज़ीरो आहे, कुझु बि कोन्हे को कमु। थोरा घणा पीर साहिब जा कम आहिनि जेके ॾिसण वटि आहिनि, बाक़ी ज़ीरो आहे। सफ़ाई कोन्हे का, शहर जी हालत ॾिसो पिया पाण छा आहे। ऐं वधि में वधि महांगाई ते माण्हुनि जो जेको आहे सो आहे त तमामु महांगाई घणी आहे। पाणी कोन्हे को, पाणी वाटर सप्लाई जिते तव्हां जंहिं पाड़े में उते बंदि आहे, गैस बंदि आहे। ऐं लाइट जो हालात, लाइट बिजली आहे ॾिसो पिया था त हुन में बि कुझु न आहे। माण्हू सफ़ाई न जे पर उम्मीदवार जेके वोट वठंदा आहिनि कहिड़ा वाइदा कंदा आहिनि? सही वाइदा त घणा था कनि, असां सस्ताई कंदासीं, ग़रीबनि लाइ सुख थींदो, पर ग़रीब खे त को सुख न मिलियो आहे। बसि जेको PP था चवनि, पर ग़रीबनि खे त का जान मिले कोन थो। सफ़ा जान ॾाढो ॾुखियो आहे ग़रीब जो, दुनिया में जीअण ख़तमु आहे। शहर जा मसइला के हल थिया आहिनि? भला पाणी कोन्हे, न बिजली आहे, सॼो ॾींहुं तड़फूं पिया था। गैस बि कोन्हे को जो रित पचा थिए। हाणे वरी वोट वठण ईंदा? साईं वोट पंहिंजे मतिलब ते वठंदा आहिनि, ॿियो ग़रीब लाइ थोरी थो हाँ फाटे त ग़रीब जी का दुखे थो वञे। बसि ग़रीब वीचारा बसि ख़ुदि था कनि, ॿियो छा कंदो ग़रीब। तमामु हालतूं ख़राबु आहिनि। कहिड़ा इलेक्शन में वाइदा कंदा आहिनि? इहे कंदा आहिनि, हुननि जा वाठा अचनि था, हुननि खे चवंदा बुक खणी अचो, अबा वोट असांखे कजो, तव्हांजी रोड बि लिखूं था, स्कूल बि लिखूं था, बिजली बि लिखूं था। जॻहियूं किरी पियूं, हुनजे वञूं था होॾे त साईं मींहं असांजी जॻहियूं ॿोॾ कराए छॾियूं त जेके मुआतिरा जेके 5 रुपया हुननि खे खाराइनि था ऐं मोचारा ॻोठ में आहिनि, उन्हनि जी लिखी था वञनि। असां ग़रीबनि जी जाइ कोन था लिखनि। पढ़ाए छोकिरनि खे मज़दूरी करे जवान कयो अथऊं, नौकिरीअ जे लाइ वञूं था, चवंदा 10 लख जो 15 त पोइ ॾियूं। अजायो पुट पढ़ायासीं, वरी सॼे ॻोठ खां पुछा कर, मुंहिंजा 4 पुट आहिनि, 4 ई पढ़ियल आहिनि।
में दवा मिलनि कुछ भी कोन्हे अस्पताल में धिका खाई पेट जे सूर जी दवा आहे जा वरी मरण जी ॼण था पे मरे भली साईं 15 सालनि खां कहिड़ा उमेदवार कामयाब पिया थियनि भला उन्हनि जेके इलेक्शन में वाइदा कया ऐं उणी बि थींदो आहे के घटिताई वधंदियूं आहिनि पीपल्स पार्टी जूं पर ईअं न आहे त कमु न कया आहिनि पीपल्स पार्टी कहिड़ा कम कया अथनि वाइदा कहिड़ा पूरा कया अथनि त हींअर ताईं बेवान मायुनि खे जेके पैसा मिलनि पता उहे हींअर ताईं जारी आहिनि मुहतरमा खां वञण खां पोइ बि मैंने MP अथनि उन्हनि बि तरक़ियाती कमु कराया आहिनि स्कूल ठाहिराया आहिनि ऐं असांजे शहर में पीअण जो पाणी त कोन्हे साफ़ सर पाणी छो न आहे हाणे जिते न हूंदो पाणी लाज़मी आहे उते वाटर सप्लाई जूं उते नालियूं लॻी पयूं इलेक्शन में जेके वाइदा कयूं वाइदो केरु कोन पाड़ींदो आहे हा अॼुकल्ह कूड़ थो हले सच कोन थो हले न वफ़ादारी न आहे न हवा में छा थींदो पोइ हा हा मुंहिंजो बदा हली बुख काटे मरी न बि छा कंदा बुख काटे मरी न बि छा कंदा तड़पी न पोइ अहिड़े माण्हू खे वोट ॾियनि न जेको ॾिसनि त माना त सुठो हुजे सुठे ऐं ढिले जी ख़बर ई कान थी पए साईं कहिड़ो कहिड़ो उमेदवार हुजे तव्हांजे नज़र में असांखे केरु बि नज़र कोन थो अचे हा हा शहर में भला पीअण जो साफ़ पाणी मिले थो मिठो न न कुझु बि कोन्हे अंधेरा पाणी जर खारो आहे न हा पाणी मिठो कोन्हे घणे था वठो जरी झरी ते 30 रुपया 5 वोट जो वठंदा बसि पोइ हाणे वठंदा त ॾींदासीं न छा कंदासीं न ॾींदासीं त मोटड़ा हणंदा PS 83 जोही तक जी आबादी 3,33,179 आहे वोटरनि जो तइदादु 2,40,893 आहे जिन मां 1,11,216 औरतुनि जा ऐं 1,30,281 मर्दनि जा वोट आहिनि सिंध जो ख़ूबसूरत तारीख़ी माग गोरख तेल जा ज़ख़ीरा वाही पांधी हाजी खान पटगुल मोहन छिन्नी टंडो रहीम काछो एरिया में हिन तक में आहिनि जितां लगातार अॻूणो MPA मरहूम सैयद गुलाम शाह जीलानी ऐं संदसि पुटु सैयद साले शाह कामयाबु थिया आहिनि जिते मुख्य मसइलो पीअण जो साफ़ पाणी आहे ज़रई पाणीअ जो मसइलो आहे हितां गैस सिंध तोड़े पंजाब खे सप्लाई थिए थो पर इलाइक़े वासी नज़रअंदाज़ आहिनि गंदगी जे आज़ार इस्पतालनि में सहूलियतुनि जी खोट स्कूल बंदि हुजणु प्लानिंग जी खोट सबबु नयूं वही अचण करे काछे जो शहरनि सां ज़मीनी राब्तो कटिजणु मामूलु आहे रोड रस्ता टुटल आहिनि अचो त ॾिसूं जोही जा वोटर चूंडियल नुमाइंदनि जी कारकर्दगीअ बाबति कहिड़ी राय रखनि था पीपल्स पार्टी जो हिते 3 हुकूमत गुज़री विया आहिनि को बि माना कमु कोन्हे हल्के में कमु कोन कयो अथसि हे जोही वञी ॾखण खां जे पासे ॾिस त किथे आहे पाणी पाणी आहे एतिरो माना केतिरा हिते 10 MP खाइण पेट भरण जे लाइ सभु को तयारु आहे कामरेतनि चमचनि मुल्क तबाह करे छॾियो माना पंहिंजे तालके खे जोही खे खाइण जे लाइ ठीक पंहिंजे पसंदि जो ठेकेदारनि खे माना ठीको ॾेई माना पैसो हे वञी छिनी रोड ॾिस न अॻियां खां कारो तेल हारींदा था वञनि पोयां खां इहो उखड़ंदो थो अचे ग़रीबनि जा घर कोन ठहिया ऐं मिठे पाणी जे लाइ माण्हू सिकनि था ज़रिए पाणी लाइ कारी मोरी 4 चकर ॿधूं उहा 4 चकर मोरी उहा किरी पई आहे इहा कहिड़ी हुकूमत आहे न रोड न रस्तो न ज़रिए का शइ न आहे जोही जूं इस्पतालूं तबाह डिलीवरी केस लाइ केरु वञे थो दरवाज़ा खड़काए इस्पताल में का लेडी डॉक्टर न आहे जोही में पाणी न को पीअण जो आहे न को बिरान जो आहे न को आबादी जो आहे कंहिं प्रकार जो पाणी आहे ई कोन को न गैस आहे असां वटि न पाणी आहे न बिजली आहे न सफ़ाई आहे न ड्रेनेज सिस्टम नाली जो सिस्टम असुली कोन्हे असां निकिरे त जोही मां थी साईं जोही मां निकिरे थी असांखे हक़ कोन थो मिले न नथा गैस बसि हे वॾनि माण्हुनि जे पोयां आहे गैस कहिड़ी आहे का शइ न आहे रुॻो अंधेर निकिरी आहे जाॾे ॾिसूं था असांखे ऊंधा नज़र थो अचे कुझु बि न आहे जेके 15 साल हिननि गुज़ारिया आहिनि हिननि कुझु बि न ॾिनो आहे छा ॾिनो आहे हिननि पाणी हे हयो अथनि त पाणी इहे खपाइण वारा भरे था वञनि असां 2 झरियूं खणी था अचूं असां बीठा आहियूं इंतज़ार में हे कुझु कोन ॾींदा हे क़बर खां सवाइ कुझु बि नथा ॾियनि सिहत वेंदे इस्पताल वेंदा तोखे कुझु बि न ॾींदा हिकिड़ी तोखे उहा दवा ॾींदा जेका तोखे खंघि बि नथी लाहे सघे उहे हींअर ताईं पाणी जी फुड़े जे लाइ पीअण जे लाइ सिकनि पिया था स्कूल जी बिल्डिंगूं तबाह आहिनि सिहत जा इदारा तबाह आहिनि साईं हिते 15 सालनि खां वठी पीपल्स पार्टी जा उमेदवार कामयाबु पिया थियनि 15 सालनि में पंहिंजा बंगलास ठाहिया पंहिंजी प्रॉपर्टियूं ठाहियूं सुप्रीम कोर्ट जी पंहिंजी रिपोर्ट आहे तेल ऐं गैस जूं 300 अरब रुपए जी जोही तालके खे रॉयल्टी मिली आहे उहे 300 अरब रुपया किथे ख़र्च थिया आहिनि तालको सॼो तबाह आहे ज़रिए हवाले सां हज़ार एकड़ माण्हुनि जा अरबे रुपयनि जो नुक़सानु थियो आहे जेके उन्हनि पोख कई उहा सॼी कणिक हींअर सुके पई थी जेका हुकूमत रही आहे पीपल्स पार्टी जी रही आहे
जोही में तो पानी भी कोन्हे को पीअण जो, कारकर्दगी ज़ीरो ई आहे। तइलीम सिहत ते जहिड़ो कमु न थियो आहे असां वटि। त जोही जी अस्पताल में असां वटि सहूलियतूं मौजूदु न आहिनि ऐं को बि मरीज़ जेको वेंदो आहे सिर्फ़ु ब्लड प्रेशर वग़ैरह चेक थींदो आहे, दवा बि ॿुधूं था ॿाहिरां पई थियूं मिलनि। जोही जी बदकिस्मती आहे 15-20 साल खां न पीअण जो पाणी सुठो मुहैया थिए थो, न वरी वाटर सप्लाई न ज़रई पाणी। वाटर सप्लाई जी ॿुधूं पिया त 32 करोड़ जी स्कीम हुई जेको पाणी शहरनि खे नथो मिले। दादू ऐं जोही तालुकनि ते मुश्तमिल NA 228 क़ौमी असेंबली तक में आबादी 8,41,786 आहे। वोटरनि जो तादाद 4,49,106 आहे, जिन मां 2,08,707 औरतुनि जा ऐं 2,42,354 मर्दनि जा वोट आहिनि। हिन तक ते बि 15 सालनि खां PP उम्मीदवार रफ़ीक अहमद जमाली कामयाबु थींदो पियो अचे, पर हिन तक जा माण्हू बि समूरियुनि बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहिनि, मसइलनि जा अंबार आहिनि। दादू ऐं जोही जा वोटर मसइलनि जी हिन रीति निशानदेही कनि था। 15 सालनि खां खटनि पिया ऐं असां उन्हनि खे ख़ुशीअ सां वोट ॾियूं पिया। असीं ॿिए कंहिं कमकार सां वञूं था त असांजो कमु कनि था, पर इहे जेके ओरिजिनल कम आहिनि न उन्हनि ॾे बुनियादी मसाला उन्हनि ॾे उन्हनि ॾे ध्यानु ॾियनि न। पतो थो वहे उहो 35 करोड़ वारो जेको नालो आहे न उन जो त मुंहुं सुर ई कोन्हे को। अलाए काॾे हो 35 करोड़ अलाए काॾे आहे, उहो नालो ई अलाए काॾे हो। कोन्हे साफ़ पाणी। पाणीअ ई त असांखे बीमार कयो आहे। अस्पताल में वञ त गुंडागर्दी आहे। न जो नूर सुई हणण लाइ जेके 10 रुपए वारी निपल आहे उहा बि मां वेंदो आहियां सुई हणण त 10 रुपए वारी जेका आहे उहा बि उते वठी ईंदो आहियां ऐं सुई बि वठी ईंदो आहियां। मां थोको बार पाण हणाए ईंदो आहियां वञी। इलाज कोन्हे। अस्पताल त तबाह थियल आहे। अस्पताल जो त मालिक ई केरु कोन्हे। मींहं में असांजा अलाह तरफ़ थियो, कॾहिं न MP आयो आहे न हींअर वॾा असर था अचनि। असां हीअं कंदासीं, इन्हनि खे असां 20 साल ॾिठो आहे, पर हिननि में को बि जेको आहे सो ध्यानु कोन्हे। को ग़रीब माण्हू ॾींहों ॾींहुं पोइते थींदो वञे, हिननि में असुरु असांखे को बि कोन्हे को। इनशा ताला असां चवंदा उहा हुकूमत करे, इनशा अलाह उहो ॾींहुं करे जेको अमीन हुजे, हक़दारनि खे हक़दार ॾिए, ग़रीबनि जी महिनत करे। अटो चांवर या अहिड़ियूं शयूं असांखे खपनि। इहे अलाह जी महिरबानी बिल्कुलु सस्ते में हुजनि। बाक़ी हे वॾी हाम त हणनि त जेके वॾियूं नौकरियूं उनखे ॿीणा करंदासीं। इहे ॿीणा चीज़ असांखे कोन खपनि। असांखे अटो चांवर खंड इहे के खपनि। ॿियो असांखे का न को नौकिरी आहे न को छा। असांखे नौकिरी किथे आहे? असां हारी माण्हू, ग़रीब माण्हू, असां मज़दूर माण्हू। अस्पताल में असुली कान थी मिले। असां वञूं था मथे सूज बि टिकी उहा आहे त ॿी बि टिकी उहा थिया ॾियनि, हिकिड़ी था ॾियनि टिकी। मथे सूजी उहा, पेटे सूजी उहा। हर इलेक्शन में कंधा पूरा थियनि था? किथे था थियनि? वाइदा थियनि पूरा कोन था। ग़रीब वीचारा सागर सूरनि में वोटनि जी जंहिंमहिल टाइम अचे थी पोइ अचनि था। ग़रीब जो पासो था ॾियनि। जेको तव्हां चवंदो तव्हांखे ॾींदासीं। भाकुर पची मिलनि पिया था, शइ मिठायूं विराइनि था। वरी वोट ख़तमु थी था न त वरी वेझी अचनि ई नथा। इहो ग़रीब आहे या कोन्हे को। महांगाई एॾी लॻी पिया, अरूज ते लॻी पिया। 2-3 ॾींहं अची शहर में साटो ॾिनो त सस्ते थींदी, सस्ते मुरागी बि न अथई। साॻी खंड, चांहि, गिहु, साॻियो सभु कुझु महांगो लॻो पियो आहे। शहर में सफ़ाई आहे? अस्पतालनि में दवाऊं मिलनि थियूं? न, दवा त मिले ई कान थी। वञे मरीज़ वेही मोटी थो चए, पंहिंजी मौत मरी हले थो वञे, बाक़ी दवा को बि को नथो ॾिए। सम्झनि? बसि सफ़ाई कान्हे का। बसि मिड़ई रोड इहे ॾिसी पियो थो भॻा पिया आहिनि। जेको अचे थो माल पंहिंजो मेड़ींदो थो वञे। ग़रीब वीचारो आज़ार में लॻो पियो आहे। बसि ग़रीबनि जो अलाह आहे, ॿियो छा कंदासीं? न पीअण जो बि साफ़ कोन्हे को। 15 साल थी विया आहिनि त इहो साॻियो ई माण्हू बुख था मरनि त जीअं फुटो। PS 81 खैरपुर नाथन शाह जी आबादी 5,20,559 आहे। वोटर 2,22,137 आहिनि, जिन मां 1,20,787 मर्दनि जा ऐं 1,30,079 औरतुनि जा वोट आहिनि। कक्कड़, खानपुर, सीता रोड, जोही, बैराज ऐं ॿिया शहर बि हिन तक में अचनि था। हिन तक मां 15 सालनि खां PP उम्मीदवार अब्दुल अज़ीज़ जूणे जो ऐं संदसि ज़ाल कामयाबु थी आहे, पर तक जा बुनियादी मसइला हल न आहिनि। छा प्लानिंग जी खोट ऐं पाणीअ जो वक़्त सिर छोड़ न कराइण वारे सियासी तकरार सबबि MRD जे शहीदनि जो शहर केन शाह तालके हेडक्वार्टर बदकिस्मतीअ सां साल 2010
ऐं 2022 जे महाॿोॾियुनि में मुकमल तरह ॿुॾी तबाह थी वियो। PP सरकार पारां केनशा खे मॉडल सिटी बनाइण ऐं मुतासिरीन खे पेरनि ते बीहारण जा वाइदा 15 सालनि में वफ़ा न थिया आहिनि। अरबे खरबे रुपयनि जो नुक़सानु थियो। हाणे वरी केनशा ॿुॾण जे ख़ौफ़ सबबि केनशा जी प्रॉपर्टी वैल्यू किरी पई आहे। सॼी केनशा में को पार्क नाहे, रांदियुनि जो ग्राउंड नाहे, लाइब्रेरी, जेमखाना ऐं कैडेट कॉलेज ककड़ जो कमु रोलड़े में आहे। रोड रस्ता टुटल आहिनि। ॾिसूं त चूंडियल नुमाइंदनि जी कारकर्दगी बाबति केनशा वासियुनि जी कहिड़ी राय आहे। केनशा हेॾी 4.5 लख आबादी जो शहर आहे, न हिते लाइब्रेरी आहे नौजवाननि जे लाइ, न हिते को पब्लिक पार्क आहे, न को अहिड़ो को सुठो को अहिड़ो स्पॉट आहे जिते नौजवान वेड़ी शाम जो को पढ़नि पढ़ाई लिखाई कनि, न को स्पोर्ट्स ग्राउंड आहे। वोट वठण महिल त बाबा तव्हां असांखे वोट ॾियो ऐं असां तव्हांखे जेको सो मॉडल सिटी केनशा करे ॾींदासीं, तव्हांखे ज़िंदगी सभु सहूलियतूं ॾींदासीं, मगर हींअर त हुनजी रिज़ल्ट 0 आहे। हू बि सर पी जा कूड़ छो हणूं असांजा का शइ न आहे। बसि सदारण ख़ुदा ॾिसो थो जेके असांजा बच्चा हिते लुढ़ी विया मरी उन्हनि जो बि मुआवज़ो कंहिं ग़रीब खे कोन ॾिनो वियो। ॻाल्हियूं त असां खे 10-10 लख रुपया ॾिना आहिनि, पर एतिरा परेशान ख़ैर पोइ नातनशा में का बि असांखे हिते सहूलियत न आहे, कुझु बि न आहे। पाणी ख़राबु थी वियो आहे, ॿोर खां वठी न आबादी ते कुझु बि हिते कोन थो थिए। पाणी पीअण जो बि कोन्हे, असां गुघियूं लारायूं त पैसनि ते का शइ कोन्हे। सफ़ाई पोजीशन पाण ॾिसो तव्हां साम्हूं आया हो, ॾिसो बि कुझु न आहे हिते। असां परेशान तव्हां ॾिजे कंहिंखे हिते साईं अस्पताल में ख़ुदा पाक ॾिसो हिकिड़ी बि दवा न आहे। दवाऊं विकिरो थी थियूं। बोर्ड में कोई न पुछो आहे मुआओ बचाओ, वोटनि खां भॻा था अचनि, कुझु बि न कयो अथनि। शहर में सफ़ाई आहे का शिकार ॾिसो लॻो पियो आहे, किन लॻो पियो आहे, कुझु बि न आहे। किथे आहे जेके अचनि था ज़ालिम पंहिंजे पेट भरण कंदा अचनि, ग़रीबनि जो ॿुधनि ई कोन था। पीअण जो साफ़ पाणी मिले थो? न, किथे मिलियो आहे, कोन थो मिले। ठगियूं कंदा, कूड़ कंदा, ॿियो छा कंदा। में जेके वाइदा कनि था उहे पूरा कनि था? वाइदा सर कहिड़ा पूरा थिया? असां ॿुॾी वियासीं, पाणी आयो बोर्ड में, असांजी सार कंहिं बि न लॻी। 15 सालनि खां वठी पंहिंजी कामयाबु थिए, बसि जेको आहे इलेक्शन में जेके वाइदा कनि था PP वारा कामयाबु थिया? वाइदा जेको सो पाण खे ख़बर अथई निज़ाम साहिब, बसि कहिड़ा वाइदा कंदा। जेको आयो आहे अॼु ॾींहं ताईं कोन आयो आहे। 2022 जी बोर्ड खां वठी हाणे हींअर ताईं त को आयो ई कोन्हे, कंहिं पुछा ई कोन्हे कई आहे छा थियो अथव छा न थियो अथव, बच्चा हो या मुआ हो, असां त ॾिठो बि कोन्हे। PS 80 मेहड़ तक जी आबादी 3,77,993 आहे। रजिस्टर्ड वोट 2,54,363 आहिनि, जिन मां 1,15,524 औरतुनि जा ऐं 1,37,521 मर्दनि जा वोट आहिनि। राधण, फरीदाबाद, थड़ी मोहब्बत, बेटो, बुटसराई, काज़ी आरफ ऐं ॿिया इलाइक़ा हिन तक में अचनि था। हिन तक मां लगातार PP उम्मीदवार फ़याज़ हुसैन बुट कामयाबु थींदो पियो अचे, पर मेहड़ जी क़िस्मत बदिली नाहे सघी। किरोड़े रुपयनि जी वाटर सप्लाई स्कीम दादू कैनाल खां शहर छिकी वई, पर शहरनि खे पाणी फराहमी शुरू नाहे थी। रोड रस्ता टुटल आहिनि। मेहड़ अस्पताल जी नाक़स कारकर्दगीअ खे सुधारण लाइ गंबत हॉस्पिटल इंतिज़ामिया हवाले कयो वियो, पर स्पेशल डॉक्टर मुक़ररु नाहिनि थिया। का बि लेडी डॉक्टर नाहे। बीमारियुनि जे टेस्टुनि तोले इलाज लाइ मरीज़नि खे रेफर कयो वञे थो। बोॾियुनि में मुतासिर थियल स्कूलनि जी बहाली न थी सघी। हद दख़लनि जे आज़ार सबबि शहर जी सूंहं उजड़ी वई आहे। मेहड़ वासियुनि चूंडियल नुमाइंदनि जी कारकर्दगी हिन रीति ॿुधाई आहे। पीपुल्स पार्टी ॿियो को बि न आहे अहिड़ो, न पाणी का शइ न सफ़ाई आहे, कुझु बि। छा थियणु खपे साईं? बसि इनकलाब अचे, को तब्दीली अचे क़ौम जी। इहे वोटर कंदा न साईं? न, वोटरनि जो हिते वैल्यू पाकिस्तान में कोन्हे, आवाम जो वैल्यू ई कोन्हे कुझु। तव्हां छा था चओ साईं? असां भाई कुझु न था चई सघूं हिन बारे, हर को पंहिंजो पाण ॼाणे। हा न, तव्हां ॿुधाईंदो? जी हा, छोकिरी ॼाणे। असां चवंदा पीपुल्स पार्टी जेतिरियूं नौकरियूं ॾिनियूं कंहिं बि न ॾिनियूं आहिनि। हा, ॿुधी, असां त चऊं वरी पीपुल्स पार्टीअ जे कमु बि सुठो थियो आहे मेहड़ में, हा न। मेहड़ जा मसइला सभु हल थी विया आहिनि साईं? अञा रहियल आहिनि, ईअं न आहे त कुझु ॿुधी वियो, पर मेहड़ न ॿुधी। फयाज़ बूटो ॾिठी तव्हां, बोॾियुनि में भॻो टुटियो, आख़िर हुन पाण खे बीमार करे छॾियो। उहो हारायूं छो मकानी इदारनि में भला? हा, उहो जेको हुयो न, हाराइण जो मक़सदु आहे आवाम जो फ़ैसिलो। आवाम कहिड़ा वाइदा कया हूं? का ख़बर मूंखे न आहे यार, मां छा थो चई। शहर जा मसइला भला कहिड़ा आहिनि? उहो मसइलो नालियुनि जो मसइलो आहे, सफ़ाई जो, बसि ॿियो त कोई मसइलो न आहे। पीअण जो पाणी? पीअण जो पाणी वाटर सप्लाई आहे, हिकु न ॿिए ॾींहुं ईंदो आहे, गंदगी लॻी पई आहे। परेशानी थिए थी शहरनि में? ज़रूरु, मींहुं वसे थो परेशानी थिए थी, नेकाल न आहे। काफ़ी कम कया अथनि,
हे रोड मेन थिया आहिनि मेन मसइला रोडनि जा आहिनि बाक़ी निकिरनि जा कम रहियल आहिनि उहे बि थियनि पिया आस्ते आस्ते मसइला हले न को अहिड़ो मसइलो कोन्हे को जंहिंमें पकी ॻाल्हि आहे बिल्कुलु पकी ॻाल्हि आहे माण्हू त सभु रड़ियूं पिया कनि रड़ियूं कंदा आहिनि इहा आदत आहे माण्हुनि जी बाक़ी हिमल त दुनिया जी ओके आहे मेड़ में 15 साल खां पीपल्स पार्टी गवर्नमेंट हले थी पई वाइदा जेके कया अथनि कुझु बि कोन अथनि न रस्ता आहिनि न बिजली आहे चवंदा बजट उहो चवंदा पंहिंजो खाई था वञनि कुझु बि कोन सफ़ाई आहे न छा आहे का शइ कान्हे का तमामु परेशान आहे मुब्तला आहे महांगाई हेॾी थी वई आहे वरी इलेक्शन आहे उहो पंहिंजो चवंदा असां पंहिंजा पैसा वरी असां पंहिंजो खटे वेंदासीं पंहिंजी ताक़त जे ज़ोर ते खटे वेंदासीं अवाम में उहो परेशान आहे वोट जेके वठनि था उहे वाइदा पूरा कनि था न न कोन काका पंहिंजे मतिलब परस्ती था अचनि वरी आहिनि ई कोन कहिड़ा वाइदा कया घणा ई कया आहिनि वाइदा ॿुधे न याक जॾहिं आचर आचर ॾींहुं ईंदो हो उन सां माण्हू मिलंदा उहो हाणे त उहो त ख़तमु थी वियो 18 सालनि खां पोइ पीपल पार्टी वारा खे ॾिसूं ई कोन था अलाए किथे आहिनि ख़ुदा का शइ कोन थी मिले बेरोज़गारी गुरबत वधी वई आहे मुल्क में ज़हर पाणी आहे डप खणी थी वञे पाणी में मेड़ ऐं केनशा तालकनि ते मुश्तमिल NA 227 क़ौमी तक जी आबादी 9,534 आहे 4,76,531 रजिस्टर वोट आहिनि जिन मां 2,21,101 औरतुनि जा 2,58,308 मर्दनि जा वोट आहिनि हिन तक तां 15 सालनि खां लगातार PP उम्मीदवार इमरान ज़फ़र लगारी ऐं संदसि भाउ इरफान ज़फ़र लगारी कामयाबु थींदा आहिनि पर हिन तक जा मसइला जीअं जो तीअं आहिनि अवाम जे भलाई जी नई का बि मेगा स्कीम नाहे ॾिनी वई पर तबाही मचाईंदड़ टुटल बंधन खे महफ़ूज़ नाहे कयो वियो मेड़ ऐं खैरपुर नाथन शाह खे टियों भेरो ॿुॾण खां बचाइण लाइ ऐलानियल पिचिंग सां मज़बूत रिंग बंदि ॿधण जो कमु शुरू नाहे थियो तइलीम सिहत पाणी रोड रस्तनि गंदगी जे आज़ार बिजली ऐं गैस जी लोड शेडिंग ऐं हथरादू महांगाई ब्लैक मार्केटिंग ऐं बदअमनी जा मसइला कर खणी बीठल आहिनि अचो त शहरियुनि खां पुछूं त हू मेहड़ केनशा तक जे चूंडियल नुमाइंदनि जी कारकर्दगीअ बाबति कहिड़ी राय रखनि था वठनि था ओॾी महिल वोट न अचनि था क़ुर मुसाफ़ कनि था हिन महिल असां ॾिसण ई चवनि था अचनि थो छा आहे हिन महिल टेंट में असांजा बचड़ा वेठा आहिनि ऐं इन बोर्ड बेरी जेको असां उन बुक ते वेठा हुआसीं जो ई बारगी ते असांखे कुझु बि न मिलियो आहे का शइ बि न मिलियो आहे हर शइ जेको सो उन बुक ते असांजा नांग भलावन में हर शइ जेको इन अस्पतालूं न छा असांजा अध ते ॿ टे माण्हू असांजा मरी विया नंढड़ा मरी विया वरी इलेक्शन वोट पोइ हाणे ॾिसंदासीं कंहिंखे ॾियूं जेको असांजो हमदर्दी थिए हुनखे ॾींदासीं बंदि ॿधाई कोन अथनि साईं तव्हां भली महिल ॾिसी सघो था खाई विया न साल में इहो टियों जगह असांखे बोर ईंदा असां ग़रीब माण्हू कंहिंखे अपील कयूं कयूं MP MNA जेके चूंडिजी था अचनि उन्हनि त हाणे तक़रीबन नौकरियूं ॾिनियूं मास्टरियूं जीअं ॾिनियूं अथनि इहे सभु कुझु इन्हनि जे हुकूमत में थियो आहे इहो कॾहिं बि अहिड़ो कमु न थियो आहे त इंसान आहिनि कुझु हुननि खां ग़लतियूं बि थियूं आहिनि पर मक़सदु आहे त अॼुकल्ह जीअं हले थो त कुझु पैसनि ते नौकरियूं हलियूं आहिनि जीअं टाउन कमेटी जूं या ही शहर उम्मीदवार वेंदा आवाम जो फ़ाइदो कंदा त संदसि फ़ाइदो अथनि जेकर आवाम जी ख़िदमत न कंदा त वरी संदसि पंहिंजो नुक़सानु अथनि कहिड़ा कहिड़ा मसइला आहिनि खैरपुर नाथन शाह नाथन जा कई मसइला आहिनि हिकिड़ो मसइलो आहे साईं मसइला पाणी जा मसइला आहिनि सफ़ाई जा मसइला आहिनि हेल्थ जा मसइला आहिनि एडुकेशन जा मसइला आहिनि इहे काफ़ी मसइला आहिनि जेके अचनि था सरसब्ज़ बाग ॾसनि था पोइ वरी खटण खां बाद उहो ज़ाहिर कोन्हनि तव्हां शहर में का बि सफ़ाई कोन्हे अमुन कोन्हे हिकु ॾींहं में 4-4 ॾींहं 5-5 ॾींहं वारदातूं थींदियूं लेकिन उनखे को बि नोटिस नुमाइंदो वठण लाइ तयारु कोन्हे दादू ज़िले में 15 सालनि खां चूंडियल नुमाइंदनि जी कारकर्दगीअ बाबति राय पुछण दौरान आम माण्हू तवाई आहिनि जेके बुनियादी ऐं जाइज़ मसइला हल न थियण ख़िलाफ़ PP उम्मीदवारनि खे सख़्तु तनक़ीद जो निशानो बणाए रहिया आहिनि जॾहिं त लिखियल पढ़ियल माण्हू राय बाबति मसलत पसंदीअ मां कमु वठनि था ताज़ो थींदड़ जनरल इलेक्शन जूं सरगर्मियूं तेज़ आहिनि अक्सर तौरु साॻिया लाटू साॻिया चुग साॻिया मुहांडरा उम्मीदवार नज़र अची रहिया आहिनि जॾहिं त PP मुखालिफ़ वॾी धुर जतोई ॿाहिरि पिण मैदान में लहण लाइ संदरा ॿधी छॾिया आहिनि ॾिसजे त वोटर कारकर्दगीअ जे बुनियाद ते वोट ॾींदा या सणबियुनि सिफ़ारिशुनि ते या सरदार वॾेरा भोतार पीर मुर्शिद ज़ोर आज़माई कंदा राजूणी तहाद बि पेर सोरे रहिया आहिनि पर हैरतनाक ॻाल्हि इहा आहे त खोड़ हंधनि ते हिक ई घर जा 3-3 माण्हुनि पार्टियुनि में अलॻि अलॻि सियासी देगड़ी चाढ़ी आहे सियासी कलाबाज़ियुनि जी उथल पुथल पुराणियूं तहज़तूं मार्कूं वठण लाइ आजाणा पटका ॿधाइण जो सिलसिलो तेज़ आहे सालनि खां वीरान ओताकूं सजायूं वयूं आहिनि ॻाढ़े ॿोड़ चांहि मानीअ जा दस्तरख़ान खुली विया आहिनि पंहिंजी जाइ ते पर हाणे उम्मीदवारनि खे तक में इंसानी ज़िंदगीअ सां लाॻापियल जाइज़ मुख मसइला अवलियत जे बुनियाद ते हल करण लाइ अखियूं खोलणियूं पवंदियूं
न त तब्दीलीअ जी घुलंदड़ हवा खे रोकणु मुश्किल थी पवंदो। कैमरामैन अल्लाह बख्श खुश्क सां गॾु निज़ाम शेख, KTN न्यूज़, दादू।